सिंध दरिया ते नवां कैनाल अॾण कॉर्पोरेट फार्मिंग मंसूबे पीका एक्ट ऐं छवीं आईनी तरमीम ख़िलाफ़ हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार ऐं हाई कोर्ट बार एसोसिएशन सॾ ते वकीलनि जो हैदराबाद खां कराची ताईं लॉन्ग मार्च यकजहती तौर नौशरो अफरोज़ मोरो कंडियारो मटियारी शहीद बेनज़ीराबाद ऐं चुनोलायर समेत ॿियनि शहरनि जे वकीलनि जी बि शिरकत शाहराह फैसल ते FTC बिल्डिंग वटि कंटेनर लॻाए वकीलनि खे रोकण जी कोशिश वकील समूरियूं रंडकू टोड़े कराची प्रेस क्लब पहुची विया वकीलनि ईद खां पोइ तकरारी कैनालनि ख़िलाफ़ इस्लामाबाद ॾांहुं मार्च करण जो ऐलान करे छॾियो संदन चवणु आहे त सिंधु दरिया मां गैर क़ानूनी कैनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी सिंध जे पाणी ते धाड़ो हणण न ॾींदासीं कैनालनि ख़िलाफ़ वकील जदोजहद जारी रखंदा सिंध ते कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि अॻी सिंध जा माण्हू पाणी जी खोड़ सबबि ॾुखियाईनि जो शिकार आहिनि सिंध जूं ज़मीनूं कंपनियुनि हवाले करण न ॾींदासीं छवीं आईनी तरमीम गैर क़ानूनी तरीक़े सां मंज़ूर कराई वई जेका क़बूल न थिए पाणी जी दस्तियाबी बाबति इर्सद जारी कयल ख़त सिंध हाई कोर्ट में चैलेंज हारी कुर्बान मेतले सिंध हाई कोर्ट में इर्सा जे ख़त खे गैर क़ानूनी करार ॾियण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई दरख़्वास्त में चयो वियो आहे त इर्सा में सिंध मां वफ़ाक़ जो मेंबर मुक़ररु करण बाबति हाई कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कयो वञे जेसिताईं इर्सा जो वफ़ाक़ी मेंबर सिंध मां मुक़ररु नथो थिए तेसिताईं इर्सा जो क़याम गैर क़ानूनी आहे इर्सा चोलिस्तान ऐं थल कैनाल फेज़ 2 लाइ पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी नथो करे सघे इर्सा पारां पाणी जी दस्तियाबी बाबति जारी कयल सर्टिफिकेट कलअदम करार ॾिनो वञे सिक्योरिटी फोर्सिस जो ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े टांक में ऑपरेशन ख़ारजी फितने जा 3 दहशतगर्द मारिजी विया ISPR मूजिबि ख़ारजनि जी मौजूदगी जे गुझे इतला ते टांक में ऑपरेशन कयो वियो जंहिंजे नतीजे में 3 ख़ारजी मारिजी विया दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथु कयो वियो मारिजी वियल दहशतगर्द शहरियुनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि में मुलविस हुआ ख़ारजियुनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराज तहसीन पेश चीन $2 अरब कर्ज़ जी वापसी वारे मुद्दे में 1 साल जी वाद करे छॾी नाणे वारी वज़ारत चीन पारां कर्ज़ अदायगी जे मुद्दे में वाद करण जी तस्दीक़ करे छॾी चीन जी $2 अरब जे कर्ज़ जी वापसी जो मुद्दो 24 मार्च ते ख़ारिज थी रहियो हो इस्लामी सहकार तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि अरब मंसूबे तहत गज़ा जी नए सिर अदावत जी हिमायत करे छॾी फ़लस्तीनी अवाम जी जबरी ललपलाइण वारा बयान रद्द पाकिस्तानी नुमाइंदगी कंदड़ इसाक डार OIC जी परॾेही वज़ीरनि जे इजलास खे ख़िताब दौरान चयो आहे त फ़लस्तीनियुनि सां गॾु आहियूं इसराइल फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म बंदि करे गज़ा जो बुनियादी ढांचो तबाह थी चुको आहे गज़ा जी अवाम जो साथ इमदाद ॾियण सां ई करे सघिजे थो इमदाद पहुचाइण लाइ जंगबंदी ते मुकमल अमल दरामद ज़रूरी आहे फ़लस्तीन जी मौजूदा सूरत-ए-हाल मुस्लिम दुनिया खां बिना देर रद्द अमल घुरी रही आहे पाकिस्तान जी मईशत खे मज़बूत बणाइण लाइ औरतुनि जो बि अहम किरदारु आहे वफ़ाक़ ऐं समूरनि सूबनि में गॾिजी औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ मंसूबा जारी आहिनि पंजाब सिंध बलूचिस्तान ऐं KP में केतिरा ई अहम मंसूबा हलाया पिया वञनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो औरतुनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां PM हाउस में मुनक़िद तक़रीर खे ख़िताब सुन चवणु आहे त औरतुनि खे बाइख्तियार बणाइण हुकूमत जो अज़्म आहे औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ असांखे डिघो सफ़र तय करणो आहे औरतुनि खे इम्पोर्ट एक्सपोर्ट जे शोबनि समेत मरकज़ी धारा में आणे ई असां पाकिस्तान खे अज़ीम मुल्क बणाए सघूं था पाकिस्तान समेत सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद औरतुनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां सदर आसिफ अली ज़रदारी जो पैगाम हिन चवणु आहे त क़ौमी तरक़ी लाइ औरतुनि खे बाइख्तियार बणाइण अणछर आहे औरतुनि खे तालीम मुआशी मौक़े ऐं क़ाइदानो किरदारु ॾियणो पवंदो असांखे हिकजहिड़ो ऐं बराबरी ते ॿधल मुआशिरो जोड़णो पवंदो औरतुनि खे तहफ़ुज़ तालीम मुआशी आज़ादी लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे वापारी ऐं ख़ानगी शोबे जी औरतुनि लाइ बराबरी जा मौक़े ऐं महफ़ूज़ माहौल फ़राहम करणु घुरिजे पाकिस्तान आलमी मुआइदनि मूजिबि औरतुनि खे हक़ ॾियण लाइ पुरज़म आहे ख़ुसूसी अदालतूं ऐं हेल्पलाइन क़ाइमु करण सां औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियारण में मदद थी कंहिं बि समाजी तरक़ी औरतुनि खे बराबरि हक़ इज़त ऐं मौक़िया फ़राहम करण खां सवाइ मुमकिन नाहे सिंधी बराबरी सिर्फ़ हिकु नारो न पर इंसाफ़ ऐं जमहूरियत जो हिकु बुनियादी उसूल आहे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां औरतुनि जे आलमी ॾींहं ते पैगाम सॾ चवणु आहे त मादरे मिल्लत फातिमा जिन्ना पाकिस्तान जी आज़ादी ऐं मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत जी बहाली लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हर रुकावट ख़त्म करे औरतुनि लाइ क़यादत जा दरवाज़ा खोलिया सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त औरतुनि जो आलमी दिहाड़ो बराबरी हक़नि ऐं इंसाफ़ जी जदोजहद जी अलामत आहे सिंध जी माइरुनि भेनरुनि ऐं धीअरुनि खे ख़िराज तहसीन पेश करियां थो
सिंध हुकूमत औरतुनि खे हर शोबे में बाइख्तियार बणाइण लाइ पुरज़म आहे। तरक्की जो सफ़र औरतुनि जी शमूलियत खां सवाइ मुमकिन नाहे। पाकिस्तान जी पहिरीं पिंक बस सर्विस औरतुनि जी वक़ार ऐं सहूलियत लाइ हिकु तारीख़ी क़दम आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण औरतुनि खे सलाम पेश कंदे चयो आहे त औरतूं मुआशरे जी तरक्की, इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली में अहम किरदार अदा करे रहियूं आहिनि। पीपल्स पार्टी जी क़यादत हमेशह औरतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जे तहफ़्फ़ुज़ खे तरजीह ॾिनी आहे। सिंध हुकूमत तरफ़ां मुस्तहक ऐं मेहनती औरतुनि खे मुफ़्त स्कूटीज़ फ़राहम करण वारो मंसूबो शुरू कयो पियो वञे। औरतुनि खे बाइख्तियार बणाइण शहीद बीबी जो मंशूर हो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में असां इन मंशूर खे अॻिते वधाए रहिया आहियूं। सिंधु दरिया मां नवां कैनाल अॾनि ख़िलाफ़ जामशोरे में कानून जा शागिर्द रस्तनि ते निकिरी आया। सिंध यूनिवर्सिटी सां लाॻापियल मुख़्तलिफ़ लॉ कॉलेजिस ऐं इदारनि में पढ़ंदड़ शागिर्दनि जो 3 किलोमीटर पैदल मार्च जामशोरो प्रेस क्लब आॾो धरणो। शागिर्दनि जो चवणु आहे त सिंध दरिया सिंधी क़ौम जो जियापो आहे, जंहिंखे सुकाइण न ॾींदासीं। सिंध जे हर फ़र्ज़ या कानून जा शागिर्द अहिड़े मंसूबे खे रद्द कनि था। सिंध दरिया मां 6 कैनाल ठाहिण वारे मंसूबे ख़िलाफ़ GDA जे सॾ ते फरीदाबाद में एहतजाजी रैली। प्रेस क्लब खां सिटी गेट ताईं निकितल रैली में क़ौमी अवामी तहरीक, अवामी पोरियत तहरीक, STP अवामी जमहूरी पार्टी ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। सिटी गेट वटि धरणो बि हंयो वियो। GDA अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई नौशर अफरोज़ जी दहशतगर्दी चोर अदालत में पेश। मुर्तज़ा जतोई बिलावल ज़रदारी क़त्ल केस में अदालत में पेश थियो। केस जी ॿुधणी न थी सघी। ईंदड़ ॿुधणी 20 मार्च ते थींदी। गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त इंतकामी कार्रवाइनि तहत मथस केस दाख़िल कया विया आहिनि। अदालतुनि मां कूड़ा केस ख़तम थियण जी उमेद आहे। मेहर जी मक़ामी अदालत ॻोठाणे जे अगवा केस में अॻूणे SHO जी ज़मानत रद्द करे छॾी। लॉकअप हवाले सेकेंड एडिशनल सेशन जज ॻोठाणे फरमान चांडियो जी अगवा केस जी ॿुधणी कई। अदालत अॻूणे SHO ऐं CIA पुलिस जावल जे इंचार्ज कुर्बान कमरानी खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। कंदकुड़ भरिसां हथियार बंदनि जी फायरिंग में मज़दा ड्राइवर क़तल। हथियार बंदनि सरेआम गोलियूं हणी मज़दा ड्राइवर महमूद लाशारी खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणे तकरार सां पेश आयो आहे। जांच करण बाद केस दाख़िल कयो वेंदो।